लगे थो त हमरा खिसकी वियो। ए आओ उनखे पंहिंजा डंडा सुझिया हूंदा। इहो कहिड़ो बेशरम आहे जेको असांजे न्याणियुनि में अखियूं थो विझे। असीं भली ग़रीब ई हुजूं पर पंहिंजूं इज़तूं लोफरनि जे हथां ख़राब थियण न ॾींदासूं। ए हा सुभाणे खां हिन तर ते पाण खे अखि रखणी आहे। ए ॾिसूं त इहो लोफर वरी हिते अचे थो या न। जेकॾहिं कंहिंखे ख़बर पए न त चिप चाप में अची रुॻो असांजे कन में ॻाल्हि करे। अचो। गोला अज तू परेशान पियो लगी, खैर ता है? इं समझ त खैर ना है। किथे पंहिंजे माल जो होड़ो पकड़ियो या ऊंधो तो कोन थी पियो आहे? होड़े खे ॾे बाहि। अॼु त मुंहिंजे दिल जी ॿेड़ी तरी पई आहे। हाय सोचियां पियो त हुन सां कीअं किथे मिलां। माना त इश्क जी ॻाल्हि आहे। गोला या गूंज किथे ॾिठई ऐं कॾहिं ॾिठई? घर वारे ॻोठे तड़ ते वियसि। उहा सफ़ा अकेली बीठी। मूं आहिस्ते आहिस्ते वञी हुन जे हथ ते हथ रखियो ऐं हू डिॼी हली वई। मतलब त पहिरीं धक में शिकार खे टाहे छॾी। पगार पहिरीं धक में न शिकार टहंदो या भॼंदो आहे, पोइ अटकल करे उनखे फसाए वठिबो आहे। गोला अटकलियूं अहां वटि खोड़ आहिनि। सॼो दरिया ऐं तड़ सभु अहां वटि आहिनि। जिते बि कोड़की ऐं रछ ॾींदा शिकार फासे ई फासे। शिकार बि अहिड़ो आहे न जहिड़ो गूंज पखी। छा त हथ अथसि, छा त ॻिची आयसि। हाय जहिड़ो न छोरी हिन तड़ जी हुजे ई न। जिते जी बि हूंदी हाण हूअ तुंहिंजी कोड़की मां कोन बचंदी। गोला कोड़कीअ में अलाए कॾहिं फासंदी यार। तेसी ताईं मुंहिंजे दिलि में कुंडी खुपी पई आहे। पाणीअ में फाथल मच्छी जीअं पियो फतका। हाणे अलाए कॾहिं हुन जो दीदार थियो, अलाए कॾहिं हाणे हुन सां मुंहिंजो थियो। कॾहिं तुंहिंजे लाइ गोला काई मुश्किल वॾी ॻाल्हि कोन्हे। जे तूं हुकुम करे त अॼु ई राति खंबे खणी तुंहिंजे साम्हूं पेश कयासि। न न न बगा न। आहिस्ते आहिस्ते मूंखे इश्क इंतज़ार जो मज़ो वठण ॾे। ठीकु आहे गोला, ठीकु आहे। कुजा पियो करे ॾिसे भई रछ पियो जोड़िया। तोखे रछ जोड़ण ईंदो आहे? पाणी जे माण्हुनि खे जेकॾहिं रछ जोड़ण न अचे त पोइ उन्हनि माण्हुनि जी ज़िंदगी कहिड़ी आहे? पुराणा रछ जोड़ींदे त मां तोखे ॾिठो आहे, पर नओं रछ जोड़ींदे मां अॼु पई ॾिसां। भला घणा ॾींहं लॻंदा रछ जोड़ण में? बस जेतिरा बि ॾींहं लॻनि लॻो पियो हूंदुसि। पंहिंजो रछ जोड़ी वेंदो त सुठो थींदो। बाक़ी बाज़ार वारा रछ त तमामु महांगा थी विया आहिनि। हिन वक़्तु पाण उहे वठी कोन था सघूं। ही धागो किथां आंदो अथई? हिकिड़े संगती वटि रखियो, उहो ॼार ठाहिण सिखियो थे, पर पाण सिखी न सघियो। मूंखे चई त धागो खणी वञ, जॾहिं बि पैसा थियनि तॾहिं खणी अची ॾिजां। तूं रुगो ओधर खणंदो वत, पोइ वरी ॾींदे किथां? होड़ा ओधर ते रछ ओधर ते, ईअं सम्झ त असां माण्हुनि जी ज़िंदगी ओधर ते आ। ही जेको पंहिंजो साहु आहे न, इहो बि ईअं सम्झी इहो बि ओधर ते आ। पाण जंहिं दुनिया में रहूं था न, ईअं सम्झ इहो हिकिड़ो दरियाह आहे। कीअं ही दरियाह ॾिसींदी मलाइक के मल्हा वांगे मथां कुंढी झलियो वेठा आहिनि। बसि जंहिंजो जॾहिं साहु मच्छी वांगुरु फासे। तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करे मूंखे ड्रजारियूं को थो।
टे ॼारियां कोन पियो। जेको हाल आहे उहो तोखे ॿुधायां थो मलूक जी मां। दुनिया सफ़ा ईअं ई आहे। रब साईं तूं मुंहिंजे मलूक ॾांहुं ख़ैर कजांइ, ख़ैर सां पंहिंजे दड़ ते अची वापसि मोटे। हा ख़ैर सां ईंदो। तव्हां सां हिकिड़ी सलाह करणी आहे। चाचा दरिया ते ज़ोरावरियूं, कब्ज़ा ऐं ॿियूं खोड़ सारियूं बुरायूं वधी वयूं आहिनि। अमी हिन इलाइक़े जा पुराणा माण्हू आहियो, तव्हीं त सभु कुझु ॾिसो वेठा आहियो। हा मूंखां का ॻाल्हि ॿुधी न आहे, रुॻो हिकु मिंट वाह सूंघे तोखे सॼी ॻाल्हि सुणाए सघां थो त किथे छा पियो थिए ऐं किथे छा न। चाचा मूंखे लॻे थो त अरगूननि, तरखाननि ऐं अरबनि ऐं ॿियनि अहिड़नि धारियनि माण्हुनि जिन असांजे हिन सरसब्ज़ इलाइक़े खे तबाही बर्बादु कयो, उन्हनि जो हिकु ॿियो नसल तयारु थी रहियो आहे। मूंखे लॻे थो त उहे हाणे वरी ॿीहर असांजा ही दरिया, असांजा ॿेट ऐं ॿारियूं खपाए छॾींदा ऐं असांजा तड़ ऐं तॾा घटाए छॾींदा ऐं ही सभु ग़रीब ऐं मिसकीन मल्हा उन्हुनि ऐं बुखुनि में पाह थी मरी वेंदा। बिल्कुलु सही थो चई जानिब। कॾहिं कॾहिं मूंखे बि ईअं लॻंदो आहे त लतीफ़ सरकार असांजे तड़नि ते रोई रहियो आहे ऐं चई रहियो आहे से न तड़ हो रख न वायूं वणजार। हा चाचा, मूंखे हिकु दफ़ो वरी ॿीहर सभु कुझु तबाह थींदे नज़र अची रहियो आहे। उन हवाले सां ई मूं तव्हां सां कुझु ॻाल्हाइण थो चाहियो। तव्हां छा था ॻाल्हाइणु चाहियो पुटु? अच्छा, मूं हिन सॼी साहिली पटी ते ख़ासि रिपोर्ट ठाही आहे। हिते जा स्कूल कीअं आहिनि ऐं मंशियात नौजवान नसल खे कीअं तबाही बर्बाद थी करे, हिते जी समाजी ऐं सियासी पॉलिसियूं हिते जे ग़रीब माण्हुनि ते कहिड़ा ख़राब असर विझी रहिया आहिनि। चाचा, मूं कोशिश करे नंढड़ी नंढड़ी ख़राबी बि हिन रिपोर्ट में लिखी आहे। ऐं चाहियां थो त उहा रिपोर्ट आऊं हाणे मथे मोकिलियां। मथे किथे मोकिलींदे बाबा? चाचा, अख़बारनि जूं ऑफिसूं आहिनि, अहिड़ा कुझु इदारा आहिनि जेके हिन सॼी सूरत हाल ते कुझु गौर फिकर कंदा आहिनि। पुटु सुठी ॻाल्हि आहे, पर छा कजे, हिते वॾा मगर मछ था रहनि, उहे पाण खे नंढियुनि नंढियुनि ॼाण गिरकाए छॾींदा या त वरी कुझु थींदो ई कीन। चाचा, तव्हां बि मूंखे दिलि शिकस्त था कयो। अव्हां खे दिलि शिकस्त कोन थो कयां, पर तव्हांखे ईंदड़ ख़तरनि खां आगाह थो करियां। खंडर जां पई त सुखाणिया मत, कपर थो कुन करे जीअं माटीअ मंझि नहीं, एॾो सूर सही निंड न कजे नाखे। हा चाचा, पर छा असां ईअं बि त चयो आहे, हण भाला विड़ भा करे आॾी ढाल मढार, मथां तेज़ तरार मारत मतारो थिए। हा जानिब पुटु, असांखे लतीफ़ सरकार हर जाइ हर जॻह ते ख़ौफ़ ऐं ख़तरनि खां आगाह कयो आहे। ऐं हा, हर जाइ ते ज़ुल्म जे ख़िलाफ़ विढ़ण जो फ़ैसिलो। बसि चाचा, उन खां पोइ मूंखे हाणे को बि डपु ऐं डाह न आहे। ऐं हाणे हर ज़ुल्म ऐं हर बुराई ख़िलाफ़ विढ़ंदुसि। ऐं हाणे उन्हनि माण्हुनि ख़िलाफ़ सच ॻाल्हाईंदुसि जेके काटन जे अच्छे कपिड़े में ढकियल ढूंढ जहिड़ा इंसान आहिनि। पुठि जानिब, रब पाक तुंहिंजी हिकिड़ी हिकिड़ी विखर कामयाबीअ तरफ़ वधाए। पुटु, मुंहिंजी उमिरि हाणे थोरी रही आहे, इहे साॻिया मंज़र वरी ॾिसण या न ॾिसी सघां, पर हिकिड़ी उमेद अथमि त असांजो ईंदड़ नसल हिन दरिया जूं पोइ मौजूं ऐं मस्तियूं वरी ॾिसी सघे। सरसब्ज़ बनियूं ऐं बाग़ घुमे ऐं हिते को बि मारी ऐं शिकारी न हुजे। हा चाचा, इंशाअल्लाह
इहो वक़्तु ज़रूरु ईंदो निश्चय। इंशाल्लाह पुट, अल्लाह पाक तोखे कामयाबी ॾींदो। अल्लाह पाक तोखे हमेशह पनाह में रखंदो, पंहिंजे अमान में रखंदो। अल्लाह पाक तुंहिंजी मदद कंदो। अल्लाह पाक तुंहिंजी मदद कंदो इंशाल्लाह। अबाब तू मूंखे बि ॼार उड़ण सेखारींदे? हा छो न धीअ, जे तूं दिलि सां सिखणु चाहींदी आउं तोखे कारीगरी बि सेखारे छॾींदुसि। आख़िर खैरो मछेरे जी धीउ आहीं ऐं अॻिते तोखे इहो फन कमु ईंदो। अबाब आउं इहो कमु दिलि सां सिखणु चाहियां थी। आउं चाहियां थी त इहो रोज़ हिकु ॼार तोखे उणे ॾियां ऐं तूं उहो बाज़ार में खपाए अटो ई राशन वठी अची। माण्हू हिकु ॾींहं में ॼार उणे सघंदो आहे? न धीअ, इहो ॾाढो ॾुखियो कमु आहे। पर जेकॾहिं माण्हू रोज़ महिनत कंदो त रोज़ी जुड़ी पवंदी। अम्मा तोखे ॼार उड़ण ईंदो आहे? न धीअ, ए हिनखे सुठो पलो बि पचाइणु कोन ईंदो आहे धीअ। ठहियो ठहियो, धीअ जे साम्हूं हाणे मुंहिंजी गिला थो करे। इन ई में कहिड़ी गिला जी ॻाल्हि आहे? नसीबां जहिड़ो पलो पचाईंदी आहे, अहिड़ो ॿियो को पचाए ई कोन सघंदो। अहिड़ो पचाईंदी आहे जो माण्हू वेही हीअं आङुरियूं चटे। अल्लाह साईं हिन जे हथ में श्री रखी आहे, इहा ॻाल्हि आउं बि मञां थी। अम्मा तूं ॼार उड़ण छो नथी सिखी? मूंखे त तुंहिंजो पीउ सेखारे ई कोन थो, जेकॾहिं सेखारे हा त सिखी वञा हा। हा आउं त चाहियां थो तव्हां ॿई भाउ धीअरूं मूंसां गॾिजी महिनत करायो त कमु निबिरी वेंदो। अव्हां ॿई ॼार उड़ण सिखी बि वेंदव। ॿियो न त दया जो हाल त तव्हां ॾिसो पिया। ॿियो न त धंधे मां 2-3 ॾोकड़ त कमाए वठंदासीं। अम्मा मलूक साहब, हम गरीब हैं, बेगुनाह हैं, हमको छोड़ दो। हाँ साहब, तुझे भगवान की कसम, हम मल्लाह हैं, हमारे ऊपर इतना जुल्म नहीं करो। अब मछेरे। अरे खामोश, साला तुम आतंकवादी हो। हमारा देश में जब भी आतंकवादी कोई घटना होती है तब मेरा दिल करता है साला तुम दोनों को ना कचरा खा जाओ। अरे ले जाओ इनका, ले जाओ, हमारी नजर का दूर करो साला का। और इतना मारो इनका पिछवाड़ा है ना लाल कर दियो। ले जाओ। अबा हाणे आगे हिकिड़ी ॻाल्हि सुणायां। वॾे पाणी में वञी मूंखे ॾाढो डपु थियो। जेॾां ॾिसां पाणी ई पाणी हुयो, वीरूं बि अहिड़ियूं जो इजो होड़े खे थियूं ॿोड़ीनि। पर पोइ आस्ते आस्ते दिलि पकी करे वियो। अबा पुट, जे ॾींहुं खां तूं हितां वियो हुए उन ॾींहं खां मुंहिंजो साहु मुठ में हुयो, पर उन राति मुंहिंजो साहु ज़रे घटि निकितो थिए।
जॾहिं आधी राति जो अदा दुमन अची इहा ॻाल्हि सुणाई त दरिया में होड़ो ऊंधो थी पियो आहे। असांजे होड़े लाइ चया आहिनि। न पुट, हुनखे इहा ख़बर ई कान हुई त तूं कंहिं भेड़ो वियो आहीं। हुन इहा ख़बर रेडियो ते ॿुधी त पंहिंजे तड़ जो होड़ो ॿुॾी वियो आहे। राति जो उन महिल अची मूंखां पुछाई। मूं वरी गुलाम वारनि जो नालो वरितो, पोइ वञी पेट में साह पियुसि। पोइ इहो होड़ो कंहिंजो ॿुॾो अबा? रब ॾिने वारनि जो। वेचारा सभु ॿुॾी मरी विया अबा। तोबा तोबा, आहे दरिया में बि जहिड़ो मौत सां विढ़णु। पुट, हाणे आउं तोखे वॾे दरिया में वञणु की न ॾींदसि। ओपरी सोपरी रुखी सुखी हिते ई पिया खींदासीं ऐं जीअंदासीं। तूं हाणे वञण जी ॻाल्हि की न कजांइ मूंसां। अम्मा, तूं बि सफ़ा डिॼणी आहे। मूं मसे मसे वञी दरिया जो भो छॾियो आहे ऐं तूं वरी मूंखे रोकी थी। पुट, माउ जी दिलि माउ जी हूंदी आहे, जंहिंमें सॼो ॾींहुं खुटका ऐं उल्का विलोड़बा आहिनि ऐं हर वक़्तु ज़बान ते इहा ई दुआ हूंदी आहे त शल ख़ैर सां मोटी अचे घर। अम्मा, आं जूं दुआऊं मूंसां गॾु आहिनि। मूंखे लहर न कीलो ॾियो। आं फिक्र न कयो। अबा, शिकार केतिरो मारे आहे, भला इहो त सुणाए न। अबा, इहो बि सुणायां थो, थोरो दम पटण त ॾियो। वॾो को बेहया माण्हू आहे जानिब, असांजे ख़िलाफ़ त लिखियो अथसि, पर रईस मतारे खान मां न मुड़ियो। हाँ सलमान साहब, हुकुम कयो। साईं, हुकुम न अर्ज़ु आहे। जी फरमायो। साईं, मूं तव्हांखे अर्ज़ु कयो हो न, हो जानिब नाले छोकिरो मक़ामी हो हिकिड़ो, जेको मेंटल ऐं नाकारा क़िस्म जो छोकिरो आहे, उहो हिन इलाइक़े जे बारे में सियासी ऐं समाजी हवाले सां हिकु ख़तरनाक रिपोर्ट तयारु करे रहियो आहे। हाँ हाँ, मूंखे चङी तरह यादि आहे। रईस वॾा, उहा ख़तरनाक रिपोर्ट अख़बार में अची चुकी आहे। साईं, मां छा ॿुधायां तव्हांखे, असांजे लाइ त हुन जेका बि लिखियो आहे सो लिखियो आहे, पर अव्हां जहिड़े मुअज़्ज़िज़ ऐं मोतबर माण्हूअ जे बारे में बि वॾी बकवास कई अथई। साईं, जे अव्हां पढ़ंदा न, तव्हां असली कावड़ में ईअं बाहि थी वेंदो। हाँ, इहो तव्हां छा पिया चयो सलमान साहब? हा रेस, अॼोकी अख़बार मुंहिंजे साम्हूं पई आहे टेबल ते। तव्हां अॼोकी अख़बार घुराए पढ़ी सघो था। ठीक है सलमान साहब, मां हाणे ई अख़बार घुराए ॾिसी थो वठां। वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी। थैंक यू सर बोतार। ख़बर आहे त मुंहिंजी दिलि छा चवंदी आहे? छा चवंदी आहे? मुंहिंजी दिलि चवंदी आहे त मुंहिंजो घर पाणीअ में कंहिं अहिड़ी जाइ ते हुजे जेको ॿेड़ी वांगुरु हर वक़्तु लुड़ंदो रहे ऐं मुंहिंजी दिलि खे सुकून मिलंदो रहे। महबूब, जॾहिं तूं मूंसां शादी कंदीअ त पोइ आउं तोखे बिल्कुलु अहिड़ी होड़ी ठाराईंदुसि जेका बिल्कुलु घर जीअं हूंदी ऐं हुन में ज़िंदगी गुज़ारण जी हर सहूलियत मौजूदु। इन जो मतिलबु तूं मूंखे मिनी बहरी जहाज़ ठाराए ॾींदे? हाँ बिल्कुलु, वो मिनी बहरी जहाज़ ई हूंदी जंहिंमें तोखां ई मूंखां सिवा ॿियो केर बि चढ़ी न सघंदो। पोइ असांजी मर्ज़ी आहे उन मिनी बहरी जहाज़ खे जेॾा चाहे ओॾा काहे वञूं, जंहिं तड़ ते चाहियूं उते बिहारियूं। जानम केॾो न मज़ो ईंदो जॾहिं मां पंहिंजे घर में वेही कुंडीअ ज़रिए मच्छी पकड़ींदसि ऐं तूं वेही देगड़ो चाढ़ींदे। हा, मूंखे देगड़ो चाढ़णु क़बूल आहे, पर पहिरियां मूंखे इहो त ॿुधाए, तूं मूंसां शादी कंदीअ या न? ऐं तोसां शादी छो न कंदसि, मुंहिंजो तोसां पको वाइदो आहे। अलाए, सलमान साहब अक्सर तोखे मुंहिंजे ख़िलाफ़ भड़काईंदो आहे, पता करे तूं सलमान साहब जी ॻाल्हि में लॻी न वञी। इहो सुवाल ई पैदा न थो थिए। सलमान साहब मूंखे पंहिंजे करण जी भरपूर कोशिशि कंदो आहे।
पर आऊं उनखे बिल्कुल भी लिफ्ट न ॾींदी। सुठो थी करी मेहरू। सलमान साहब जी असलियत का जेतिरो वाकिफ़ आऊं आहियां एतिरो शायदि ॿियो को न हुजे। मेहरू, पाणी जी हिकु छोली सां तुंहिंजो साह मुठ में अची वियो ऐं तूं वरी सॼी ज़िंदगी इन पाणी जे विच में रहण थी चाहीं। वाह मेहरू वाह। सर ख़ैर ताए तव्हां कुझु परेशान था लॻो? हाँ मिस रोशना, अहिड़ी त का ॻाल्हि कोन्हे, पर ॻाल्हि इहा आहे त असांजे इदारे जी कारकर्दगीअ ख़िलाफ़ अख़बार में का ख़बर आई आहे ऐं कुझु कामरेड टाइप जा नौजवान जेको आहे सो सोशल मीडिया ते ख़बरूं बि हलाए रहिया आहिनि। मुमकिन आहे त असांजे इदारे ख़िलाफ़ का इंक्वायरी शुरू थिए। त पोइ सर परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हले इंक्वायरी थिए। असां कहिड़ो ग़लति कमु कयो आहे सर जो हुनजी असांखे सज़ा मिलंदी? इदारा जॾहिं हलनि था न त उन में कुझु जॾा सॾा कम करणा था पवनि। सिस्टम खे हलाइणो थो पए, सिस्टम वारनि खे उबड़ाइश करणो थो पए ऐं ख़ासि करे रईस वॾे खे ऐं ॿियनि टियनि खे। पोइ ॾिस न, असां खे बि त पेट आहे न, जो कुझु ग़लति करिणो पए थो। इन्हनि समूरनि खां सवाइ कोन थो कमु हले। मिस रोशना, इहे जेको मां तोसां ज़िक्र कयो आहे न, ये ॻाल्हियूं तोसां शेयर कयूं आहिनि, मथां इहो कंहिं सां ॻाल्हि करी, ही मां तोखे फ्रेंडली में ॿुधायूं आहिनि, ठीकु आहे न? ओके सर। ऐं हा ॿुधो, हू जेके ईंदड़ प्रोजेक्ट आहिनि, जेका बजट असां ठाहींदासीं मुख़्तलिफ़ ॻोठनि जी, उहा सॼी फाइल मुंहिंजे हवाले कयो। ऐं ॿुधो, जेको कंप्यूटर में सभु कुझु एंट्री आहिनि न, उहो फ़िलहालु हटाए छॾियो। ओके सर, मां इहो समूरो कमु हाणे तव्हांखे ओके करे ॾियां। ठीकु आहे मिस रोशना। ओके सर। साईं अस्सलाम वालेकुम। बोतारा साईं। हाँ अच्छा, वाह वाह, वो तो जड़ों के बस सब सराई आ दो सदा माता आगे है बोतारा ताजी केड़ी गाल कजे, अल्लाह जो कसम आ, सब बात दिल पर है। बस 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 बेफिक्र थियो, हाणे कुर्ब तव्हांजा कुर्ब साईं कुर्ब। मेहरबानी मेहरबानी। अस्सलाम वालेकुम। हाँ हाँ, शाम गट्टा जाओ, मां ईंदुसि बिल्कुलु ईंदुसि। मुझा हथ ॿधी मूंखे लिखण खां रोके नथा सघो। मुंहिंजी अखियुनि ते पटियूं ॿधी मूंखे ॾिसण खां झले नथा सघो। सभिनी खे आउं ॾिसां पियो, सभिनी खे सुञाणा थो। इन धरती जा इन समुंड जा वारिस न आहियो, चोर डाकू ऐं भोरू आहियो। जो होड़ो के ॿिए बंदर तां हाकारे हिते मूंसी वेण आयो आहे। हिम्मत आहे न, तव्हां मुंहिंजे अंदर जे आवाज़ खे दबाए ॾेखारियो, मुंहिंजे ज़मीर खे मारे ॾेखारियो। आहे तव्हां में हिम्मत? तव्हां मुंहिंजे ज़मीर खे मारे ॾेखारियो।
ड्रामा सीरियल पाणीअ मंझि पसा जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। पाणीअ मंझि पसा।